नाज़रीन, हैदराबाद में कोरोना सबब वधीक ॿ ॼणा फ़ौत ऐं 138 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेरठ जो रिपोर्टर मदثر عباس। जी मदثر, छा अपडेट्स आहिनि? जी हाँ, बिल्कुल सारा हैदराबाद में कोरोना जा वार मुसलसल तेजी से हलंदड़ आहिनि। सिहत खाते जी रिपोर्ट मुताबिक़ गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा वधीक 138 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। जॾहिं त कोरोना सबब 2 मरीज़ पंहिंजी ज़िंदगी पिणु हाराए वेठा आहिनि। जंहिंखां पोइ हैदराबाद में कोरोना सां फ़ौत थींदड़ जेको मरीज़नि जो मजमूई तादाद आहे उहो वधी 326 थी वियो आहे। सिहत खाते जी रिपोर्ट मुताबिक़ गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 714 कोरोना जूं टेस्टूं कयूं वियूं, जिन मां 138 माण्हुनि खे कोरोना हुअण जी तस्दीक थी आहे। जंहिंखां पोइ हैदराबाद में फ़ाल क़िस्म जेको मजमूई तादाद आहे उहो वधी 1732 थी वियो आहे। जिन मां 1661 मरीज़ जेके आहिनि उहे पंहिंजे घरनि में आइसोलेट आहिनि। जॾहिं त 83 जेके मरीज़ आहिनि उहे सिविल अस्पताल हैदराबाद समेत मुख़्तलिफ़ अस्पतालनि में ज़ेर इलाज आहिनि। जॾहिं त मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो वञा त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जे मुसबित केसनि जी शरह आहे उहा 19% रही आहे। जी मुदثर, आवां जी महिरबानी।